मलीर मां ख़बर शेयर कंदासीं जिते मलीर पोर्ट कासिम पार्किंग एरिया में खाधे पीते जा स्टॉल हलाईंदड़ पौरितन असगर माची, वज़ीर अली माची, शहज़ाद माची, हैदर माची ॿिनि बासर होटल मालिक जे मुबैना गुंडागर्दी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त हम गरीब बंदे हम शहद राई जो है ना कपड़ा होटल वाला वो पैसे लेता है हमारे से भी, जो भी इधर कबाड़ी से घुसता है उससे पैसे मांगते अगर पैसे क्यों पैसे मांगता है ये बताओ। होटल वाला शहद क्यों मांगता है? वो कहते हैं कि हमारे इधर ठेका भरते हैं, हम कल इधर महीना भरते हैं, हमारे को पैसा दो। क्या हुकूमत से अपील करोगे? हम क्या बोल सकते हैं, हम हुकूमत क्या बोलो, वो तो हुकूमत वाले हम क्या बोलेंगे। काडू जो आया हिते अज करे धरणो वणो अथसि, असां ग़रीबनि जो पोयों वाइल कयो था, छो कयो था वाइल? असां काॾे असां हिकु कमाईंदा आहियूं, पोयों असांजा ॾह में आयासीं हिते जॾहिं इहो बोर्ड मुताबिक़ आयासीं, बोर्ड खां निकिरी आयासीं हिते असां मानी खपाए रोज़गार सुठो हुयो। हिन खां जॾहिं शाहिद राई आयो आहे उन्हनि खां असांखे ख़ैर मारे थो अचे त असांखे भतो ॾियो। असां ग़रीब मस्कीन माण्हू आहियूं, असां भतो ॾेई न सघूं था। असांखे ॾाढा बि माण्हू वठी कई अंदरि बंदि करे थो, पैसा घुरे थो 50-50 हज़ार जो नारिको था। मां तव्हां ते FIR कराईंदुमि। असां ग़रीब माण्हू आहियूं, अपील कयूं था इहो होटल बंदि थियो वञे। और सिंध हुकुमरान खे असांजी अपील आहे